हर शरीफ़ ज़हन धाड़ेल कल्चर जी मुखालफ़त कंदो आहे, छो जो धाड़ेल ते धाड़ेल आहिनि, चाहे पोइ शरीफ़ हुजनि या बदमाश, ग़रीबनि खां फुरकनि या अमीरनि खां। पर इहो अमल सरासर गैर क़ानूनी आहे। अॼु असां जंहिं धाड़ेल जी ॻाल्हि करे रहिया आहियूं उहो आहे परियल उर्फ़ परू चांडियो। परू चांडियो जी शार्ट स्टोरी त असांजे चैनल में मौजूदु आहे, पर अॼु असां हुनजो हिकिड़ो वाक़ियो बयानु कंदासीं। चवंदा आहिनि त कंहिं वक़्त में न्यू सईदाबाद जी भरिसां फुर हली रही हुई। कई गाॾियूं रोड ते बीठियूं हुयूं। उन दौरान क्लिंडर सभिनी पैसेंजरनि खे चयो त बाबा धाड़ेल बीठा आहिनि, फुर हली रही आहे, कंहिंसां का मज़ाहमत न कजो, जेको थी सघे जेको हुजे ॾेई छॾिजो। ईअं ई कुझु वक़्त खां पोइ अचानक हिकिड़ो शख़्स पुलिस जी वर्दीअ में मुंहं ते अजरक वेढ़ियल गाॾीअ ते चढ़ियो ऐं ॿियो वरी ॿिए गेट खां चढ़ियो, जंहिंजे हथ में अजरक हुयो ऐं सभिनी खे अर्ज़ु कयईं, बाबा जंहिं वटि जेको कुझु आहे हिन अजरक में विझे। उन वक़्त में घड़ियुनि जो रिवाजु हुयो। अलाए त केतिरियूं घड़ियूं हुन अजरक में पयूं। जंहिं वटि जेतिरा पैसा हुया हुन अजरक में हुन विधा। उन दौरान हिकु औरत मज़ाहमत कई ऐं हुन चयो त मां पंजाब मां आहियां ऐं पंजाब में मां परू चांडियो जो वॾो नालो ॿुधो आहे त परू चांडियो ग़ैरतमंद आहे, औरतनि जी इज़त कंदो आहे। लॻे थो त परू मरी चुको आहे, जो अॼु मुंहिंजे कननि मां वालियूं लाथियूं वयूं आहिनि, मुंहिंजे हथनि मां सोना कंगण लाथा विया आहिनि। उन दौरान हिकु ॿियो शख़्स पुलिस जी वर्दीअ में नॉर्मल कद उन गाॾीअ में चढ़ियो ऐं पुछाईं छा मसइलो आहे, कहिड़ी औरत दाह कई आहे? त हुन औरत चयो मां दाह कई आहे, मूंसां ज़ुल्म थियो आहे। तंहिं ते उन शख़्स चयो त मां आहियां परियल चांडियो। हुन पंहिंजे हुन अजरक वारे साथीअ खे सॾु कयो शिकारी मोट। हुनखे हुकुम कयईं त इहा अजरक वारी पुठारक विच ते रख ऐं सभिनी खे चयईं जंहिंजो जेको सामान आहे वापसि खणे। ऐं हुन औरत खे चयईं परू अॼु बि ज़िंदा आहे, परू अॼु बि औरतनि जी इज़त कंदो आहे, पर हर टोले में, हर क़ौम में, हर ॻोठ में, हर शहर में चंद माण्हू बेग़ैरत बि हूंदा आहिनि ऐं शायदि मुंहिंजे टोले में बि उहे ॿ टे बेग़ैरत आहिनि। धाड़ेल त बस मां लही विया। कुझु देरि गुज़रण खां पोइ अचानक 3-4 फायर थिया, जंहिं ते क्लिंडर भॼंदो बस ते चढ़ियो ऐं चयईं त परू पंहिंजे हुन साथीअ खे मारे छॾियो आहे, जंहिं औरत जे सेवरनि में हथ विधा हुआ। हीअ आहे परू जो उहो यादगार वाक़ियो, जंहिं औरत में हथ विझण ते पंहिंजे साथीअ खे उते जो उते मारे छॾियो। सच चवंदा आहिनि त अहिड़ा ग़ैरतमंद पुट घटि पैदा थींदा आहिनि, जिन में हिकु परू चांडियो बि हुयो। उमेद आहे तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण ते ज़रूरु प्रेस कयो, त जीअं ईंदड़ वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि।